मिनिस्टर ऑफ एजुकेशन खे हथ ॿधी रिक्वेस्ट थी कयां त छा त अहिड़ा उस्ताद रखंदो, छा त अहिड़नि उस्तादनि जे ॿारनि जे मुस्तक़बिल सां खेॾणु था चाहियो। ख़ुदा रा असांजी इंसाफ़ कयो वञे, असांजी ॿुधी वञे। असांजो वाहिद सारो असांजो पीउ आहे, ॿियो कोई कान्हे को। ऐं इन महिल ताईं उहो सख़्तु बीमार चकना चूर करे विया आहिनि। उन्हनि जी बॉडी सफ़ा था ॾिसो। असां काॾे वञूं? असां बीमार, असांजी ॾाढी बीमार आहे मंडीअ सां। असां भई हुते छोकिरियूं काॾे वञूं? असांजो ॿियो कोई सहारो न आहे, असांजो वाहिद उहो सहारो आहे। असांजा इंसाफ़ कयो वञे, असांजा इंसाफ़ कयो वञे। गिरफ़्तारनि खे गिरफ़्तार अञा न कयो वियो आहे, जंहिंमां 3 ॼणा अञा ॿाहिरि आज़ादु था घुमनि ऐं 2 अंदरि आहिनि, पर उन्हनि खे बि राति जो आज़ादु थो कयो वञे। आज़ादु थो कयो वञे। असांखे राति जो निंडुनि मां उथी करे छिक था भरियूं त कुझु थी न वञे। असांजो पीउ जेको अस्पताल में पियो आहे उनखे बि को तहफ़ुज़ न मिलियो आहे, असां टिनी खे बि कोई तहफ़ुज़ न मिलियो आहे। असांजे पीउ खे सफ़ा मारे विया हुया, लेकिन 3 अञा आज़ादु आहिनि। 2 खे राति जो आज़ादु कयो थो वञे। इहो इंसाफ़ त न आहे। पुलिस माना पैसो खाए थी, पैसो खाई करे सभिनी खे आज़ादु थी करे, लेकिन असांजो को इंसाफ़ न थियो आहे अञा ताईं। महिरबानी करे मां चीफ जस्टिस खे, प्राइम मिनिस्टर खे, DO साहिब खे, सभिनी खे अपील थी कयां त असांजी मदद कयो, असांखे तहफ़ुज़ ॾियो। असां 3 ॼणा आहियूं, असांखे ॿियो कोई न आहे। असांजो हिकिड़ो ई मर्द हुयो जेको हिननि 5 ॼणनि मारे छॾियो आहे, जेको अस्पताल में मदद ताईं एडमिट पियो आहे, पर उनखे कुझु न थी बि नथो सघे। महिरबानी करे, पर महिरबानी इंसानियत नाते आला उहिदनि वारनि खे मां इल्तिजा थी कयां त असां 3 ॼणनि जी 5 जी मदद कयो।